नवाबशाह वेझो नई लथल कणिक जी मानी खाइण सबबि मर्दनि औरतनि ऐं ॿारनि समेत 15 माण्हू बेहोश थी विया। ॻोठ दलील कोट में नई लथल कणिक जी मानी ऐं गोभीअ जी भाॼी खाइण सबबि मर्दनि औरतनि ऐं ॿारनि समेत 15 माण्हू बेहोश थी विया, जिन खे फौरी तौर PMU अस्पताल आंदो वियो। बेहोश थियलनि में घर जो सरबराह मोहम्मद जुमन बिरोही, संदसि ज़ाल सदोरी, सद्दाम हुसैन, फिदा हुसैन, अल्ताफ हुसैन, गुलाम हुसैन, सपना, शबाना ऐं ॿिया शामिल आहिनि, जॾहिं त कणिक जो लाबारो कंदड़ गफ़ार माछी, इज़हार माछी ऐं ॿिया बि शामिल आहिनि। वॾा डॉक्टर शफ़ी मोहम्मद जो चवणु आहे त असां वटि 15 माण्हुनि मां 3 माण्हू मोहम्मद जुमन बिरोही ऐं संदसि पुट गुलाम हुसैन बिरोही ऐं उन जी न्याणी शबाना सीरियस आहिनि, जेके 2-3 ॾींहं अस्पताल में हूंदा। ॿियनि खे शाम ताईं घर वञण जी इजाज़त ॾिनी वेंदी। साईं असां वटि हाल फ़िलहाल अटो बटो कोन हो, सो अन्न असांजो न हो। थ्रेशर असां आया हुआसीं चांडिया फार्म ते, पंहिंजो आहे कणिक असांजो। सो असां वरी चयोसीं हाणे पंहिंजो कणिक आयो आहे, घर पिया आहे, अटो कराइजो। अटो करायासीं, उहो ई असां ॻोहे ॿारड़ा सभु ॻोहे मानी कयूं। मानी उहा खाधी, राति जो गोभी जी भाॼी ठाहीसीं, उहा खाई। सुबुह थियो सभिनि खे तिरी हणण में लॻासीं असां सभु। कंहिंजा 8 फिरिया, कंहिंजा बेहोश सफ़ा। हींअर बि कदर तव्हां वीडियो जेको कयो अथव तव्हांखे ॾिसो पिया पाण। 14 असां खणी आया आहियूं, बका 2 हुते आहिनि, 14 खणी आया आहियूं। टोटल 18 माण्हू आहिनि असांजा, हिकिड़े ई घर जा फैमिली। 14 न, इहे 18 माण्हू आहिनि असां हिकिड़ी फैमिली जा आहिनि। कंटामिनेटेड फूड जी हिस्ट्री अथनि। हीअ ॾसनि था त राति को ताज़ो अन्न लथो आहे हिननि जो, उहो खाधो अथनि। ॿियो कालीफ्लावर वरिती अथनि, मतिलबु गोभी वरिती अथनि, जंहिं खां पोइ जेके आहिनि राति ताईं त ठीकु हुया, मगर फजर खां वठी करे हिननि खे उल्टी ऐं दस्त शुरू थी विया आहिनि। 18 माण्हू जंहिं सभिनी वापरायो, सभिनी जा सभु इन्फेक्टेड थिया आहिनि असां सां। हिन मां जेके आहिनि तक़रीबन मोस्ट ऑफ देम आर स्टेबल, पर 1-2 जेके आहिनि उहे शॉक में प्रेज़ेंट थिया आहिनि असां वटि, जेके मैनेज कयूं पिया। हालांकि 1-2 ॾींहंनि में बहितर थी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।